द सिंधुवर्ल्ड.com की पेशकश। सिंधी अखर खजानो 178। अॼु जा सिंधी अखर आहिनि गूसेबाज या ठोसेबाज, छोकिरो या नींगर, पाण पासीरो करणु या शामिल थियण खां इनकार, ॿाराणो ॿाराणी या गैर जवाबदारी भरियो, चूड़ो, दस्ती, कंगण या कड़ो। साॻिए अर्थ वारा अंग्रेजी ऐं हिंदी अखर। डिघे ऐं फुर्तीले गूसेबाज लाइ खटणु सवलो थी सघंदो आहे। कंहिं समय छोकिरो हा कंदो हुओ त शादी पक थींदी हुई, पर हाणे छोकिरियुनि जे हा करण ते शादी थिए थी। टीम TSW जी सिंधी भाषा वाधारे जी कोशिशुनि में सहयोग ॾियण लाइ तव्हां बेहद घटि ख़र्च ते हिकु वीडियो स्पॉन्सर करे सघो था। सामाजिक सुधार लाइ बदिलाव खां पाण पासीरो करणु नुक़सानकार साबित थींदो आहे। नंढी उमिरि वारनि जी गैर जवाबदारी भरी हालत आम छो न हुजे, पर बुज़ुर्गनि खे ॿाराणी हालत खां पासो करणु घुरिजे। सिख धर्म मूजिबि हथ में कड़ो पाइणु ज़रूरी आहे। सिंधियत सुहिणी रहे।